आयो लाल सभई चओ झूलेलाल। ही लाल साईंअ जो प्रचार सभु सिंधी मिली करे करियूं, जीअं सभु सिंधियुनि वटि हीअ जानकारी पहुचे। टें सवाल जो सही जवाब आहे ए। भगवान झूलेलाल चालीहे साहिब जे विर्त जी विधि संत पुगर राय खे ॿुधाई। सवाल चौथों, भगवान झूलेलाल जनोई संस्कार खां पोइ छाजो अध्ययन कयो? ए वेद शास्त्र, बी भागवत गीता, सी अमर ग्रंथ, डी रामायण। सदा सिंधु जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा।